थरपारकर में बरसात खां पोइ कुदरती ज़मीन मां निकिरंदड़ थर जी मशहूरु सौगात खुंभी बि शहरनि में विकिरो लाइ अचणु शुरू थी वई आहे, जेका थर जा मारू माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो पिणु बणियलु आहे। ऐं थर जा मारू माण्हू सुबुह सवेर निंडा तोड़े वॾा माण्हू झंग ॾांहुं रुख कंदा आहिनि ऐं ॿनिन तोड़े वारी जे रेट ते ज़मीन मां निकिरंदड़ खुंभी पटी सिर्फ़ु पाण शौक़ सां खाईंदा आहिनि, पर शहरनि में विकिरो पिणु कंदा आहिनि ऐं पंहिंजे ॿचनि जे पेट जी पूराई पिणु कंदा आहिनि। ऐं शहरी इहो भाॼी वॾी शौक़ सां पिणु खाईंदा आहिनि। इंशाल्लाह फर्स्ट क्लास भाजी थींदी आहे। जी जाम निकितियूं आहिनि, हींअर बरसाति पई आहे। भैया हिन में खुंबियूं जाम थियूं, माण्हू सभु चूंडनि था, हू विकिणनि था सभु। ऐं खुंबियूं तमामु खां वठी खुंबियूं जेके थींदियूं आहिनि तमामु खाइण में बि ज़ाइकेदार ऐं सुठियूं थींदियूं आहिनि। विकिणी अटो वठंदा आहियूं ऐं 100-200 जी विकिणंदा आहियूं, खंड ई वठंदा आहियूं। असां हिते जॾहिं बरसाति पवंदी आहे, बरसाति 5-6 ॾींहं खां पोइ हिते वरी खुंबियूं थींदियूं आहिनि। आम जाम त कोन थी आहे, पर थोरा घणी हींअर थर में हले पई, पर खुंबी जेको आहे तमामु सुठी गिरा आहे। खुंबियूं सारम सुमरा उते चाढ़ियूं अबाणनि तो हू खुंबियूं पटी हू बोड़ पचाई खाईंदी हुई, मारू थर जी हुई। थर में जेको असां वटि बरसाति जॾहिं पवंदी। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रहमी बजीर, सन टीवी न्यूज़, चेलार।